चांग जनरल सेक्रेटरी हाई कोर्ट बार एसोसिएशन हैदराबाद ऐं सेक्रेटरी ऑल सिंध लायर सेक्शन कमेटी। असां सम्झूं था त वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ शरीफ़ जो जेको केनालनि जे मुतलिक़ बयानु आहे, जंहिंमें हुन चयो आहे त असांजा केनाल, असांजो पाणी, असांजी मर्ज़ी, असां सम्झूं था त इहा न सिर्फ़ु हिकिड़ी गैर ज़िम्मेवाराणी स्टेटमेंट आहे, पर उन सां गॾोगॾु हिकिड़ी खुली दहशतगर्दी आहे। एॾे वॾे ज़िम्मेवार उहिदे ते वेठल माण्हू जेको आइन ऐं क़ानून खां बिल्कुलु बेख़बर हुजे त उहो उन उहिदे ते वेहण जे लाइक़ु ई कोन्हे। मरियम नवाज़ खे शायदि इहा ख़बर कोन्हे त सिंध जो माण्हू जेको आहे उहो पाणी ऐं पंहिंजे दरिया खे पंहिंजे जेको वजूद जो मसइलो सम्झे थो। ऐं उन ते कुझु टाइम अॻु में ई तव्हां ॾिठो त बबोले में जेको धरणो लॻो, जंहिंमें सिंध जे माण्हुनि इहो वाज़े तौर ते पैगाम ॾिनो त सिंध जो माण्हू पंहिंजे दरिया, पंहिंजे पाणी, पंहिंजे ज़मीनुनि, पंहिंजे वसीलनि ते को बि कंप्रोमाइज़ करण जे लाइ तयारु न आहे। त इन बयान खे असां मुकमल तौर ते रद्द कयूं था ऐं असां इहो मुतालबो कयूं था त मरियम नवाज़ शरीफ़ पंहिंजो बयानु न सिर्फ़ु वापसि वठे, पर सिंध जे माण्हुनि खां माफ़ी वठे।